मां स्मार्टू आहियां ऐं क्लास 5 में पढ़ंदो आहियां। नाना चवंदो आहे मां मैथ्स जीनियस आहियां। मां सभिनी जी ज़िंदगीअ जा हक़ीक़ी मसइला मैथ्स जे ज़रिए हल कंदो आहियां। मालूम करण चाहींदो कीअं? अॼु अमीअ परेशान थी चयो, हाय अल्लाह स्मार्टू, ॿुधाए मूं केतिरा किलो बसर ख़रीद कया? मूंखे सब्जीअ वारे ते शक आहे। ही बसर घटि आहिनि। मूंखे त 2 किलो बसरनि जी ज़रूरत हुई। सब्जीअ वारे 2 किलो बसरनि जा बैग्स ॾिना आहिनि। मां इन्हनि खे वज़न करे ॾिसां थो। पहिरें बैग में सिर्फ़ 1/4 किलो बसर आहिनि ऐं ॿिए बैग में 6/8 किलो बसर आहिनि। मां हिन फ्रैक्शंस खे जोड़ करे ॾिसां थो। सभ खां पहिरियों मूं ॿिन्ही डिनोमिनेटर्स जो एलसीएम कढियो जेको 8 आयो। पहिरें फ्रैक्शन जो डिनोमिनेटर 4 आहे त असां हिन खे एलसीएम जे 8 सां रिप्लेस कंदासीं, छो त 4 दफ़ा 2 8 थींदा। त हिन फ्रैक्शन जे न्यूमरेटर खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं। पहिरियों फ्रैक्शन थी वियो 2/8, ॿियो फ्रैक्शन 6/8 आहे। एलसीएम आहे 8 त असां डिनोमिनेटर खे तब्दील न कंदासीं। 8 दफ़ा 1 8 थींदो। न्यूमरेटर खे बि 1 सां मल्टीप्लाई कंदासीं त ॿियो फ्रैक्शन 6/8 ई रहंदो। ॿई डिनोमिनेटर्स साॻिया आहिनि। हाणे असां ॿिन्ही न्यूमरेटर्स खे जोड़ कंदासीं त जवाब ईंदो 8/8। 8/8 खे मूं सिंप्लीफाई कयो त जवाब आयो 1/1। यानी अमीअ जो शक दुरुस्त हो। पूरा 1 किलो बसर घटि आहिनि। असांजे पाड़े वारे अंकल आफ्ताब जे जनरल स्टोर जो हिसाब किताब करण में बि मां हिन जी मदद कंदो आहियां। अरे स्मार्टू, अॼु 3 माण्हू खंड ख़रीद कई। हिसाब करे ॿुधाए कुल केतिरी खंड माण्हू ख़रीद कई? आफ्ताब अंकल जे हिसाब जे बुक मुताबिक हिकु 1/8 किलो, ॿे 3/4 किलो ऐं टे 1/2 किलो खंड ख़रीद कई। अचो त 1/8, 3/4 ऐं 1/2 खे जोड़ कयूं था। छा तव्हां सभई सवाल हल करे छॾिया? वेरी गुड। अचो त पंहिंजा जवाब मैच कयूं। आफ्ताब अंकल कुल 11/8 किलो यानी 1/3/8 किलो खंड विकिणी। सिर्फ़ इहो ई न, मां भाॼीअ जी बि बेकिंग करण में मैथ्स सां मदद कंदो आहियां। थी वियो न हैरान? बेकिंग ऐं मैथ्स। स्मार्टू, ही केक ठाहिण लाइ बटर जी मेजरमेंट ग़लति लॻी रही आहे। थोरो मुंहिंजी मदद कर। भाॼीअ वटि 3/4 ग्राम बटर आहे ऐं रेसिपी जे मुताबिक केक ठाहिण जे लाइ 2/6 ग्राम बटर मैदे में मिक्स करणो आहे। अचो 3/4 मां 2/6 खे माइनस करे भाॼीअ जी मदद कयूं था। सभ खां पहिरियां ॿिन्ही डिनोमिनेटर्स जो एलसीएम मालूम कंदासीं। तव्हांजो कहिड़ो जवाब आहे? 12। एलसीएम खे ॾिसंदे ॿिन्ही फ्रैक्शंस जे न्यूमरेटर्स ऐं डिनोमिनेटर्स खे तब्दील कयो। ॿिन्ही न्यूमरेटर्स खे सबट्रैक्ट कयो। जवाब आयो 5/12 त भाॼीअ वटि 5/12 ग्राम बटर बचंदो। छा तव्हां ॿुधाए सघो था त बचियल बटर मां भाॼी हिकु ॿियो केक ठाहे सघे थी? त 5/12 मां 2/6 माइनस कयो। त जवाब आयो 1/12। मुश्किल आहे। भाॼीअ खे त ॿियो बि बटर ख़रीद करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां मूं वांगुरु मैथ्स जीनियस ठहणु चाहियो था त सबट्रैक्शन एंड एडिशन जा ॿिया बि सवाल हल कयो।